भागवत कथा टे ताप खत्म करण वारी आ। सब तरह जा दुख इन में नाश थींदा आहिनि। इन करे जंहिं भागवत महापुराण में प्रवेश कयो है अमृत पीतो उनखे ॿियो कुझु बि करण जी ज़रूरत न आहे। सब वेद शास्त्रनि जो अमृत इन में ई उनखे मिली वेंदो। वरी टे श्लोक में चवनि था कि निगम कल्पतरोर गलतम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहरहो रसिका भुवि भावुका। ते वो अमृता कुछ भी इन में छाण जे लायक ना है। छिलको गुठली बीज कुछ न, केवल पींदा वञो अमृत। यानी सरल भी आ ऐं सर्वश्रेष्ठ आ। वरी पुछूं त साईं कॾहिं कॾहिं पीजे इहो? विस्पति जे ॾींहुं आर्तवार। चवनि था 11 ॾींहुं ॾाढो सुठो हूंदो आहे। तो चवनि था जेसि ताईं प्राण आहिनि, बारंबार जेसि ताईं शरीर हली रहियो आहे, चेतना आहे, जेसि ताईं प्राण आहिनि तेसि ताईं सदा सेव्य सदा सेव्य। सदा इन जो सेवन कंदा रहो, हे अमृत पीअंदा रहो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। सभिनि को पहिरियों सरल और सर्वश्रेष्ठ भगवान की कथा है। भगवान की कथा ॿुधंदा रहो, समय मिले तो गुणगान कंदा रहो, खाली समय एकांत में उन ते विचार भी कयो। जै कथा जो सत्संग जो ज्ञान जो विचार न कंदा आहियूं वो असां भुलिजी वेंदा आहियूं। वो ज्ञान टिकंदो न जंहिंमें मनन न हूंदो। ध्यान न ॾियण सां श्रवण जी महिमा निकिरी वेंदी आहे। श्रद्धा न हुजण सां मंत्र जी शक्ति निकिरी वेंदी आहे। कुछ ही नियम परहेज जरूरी हूंदा आहिनि। जीअं दवाई सां खटाई न पीबी आहे, तहिड़ी तरह सां कथा कीर्तन सत्संग अध्यात्म मार्ग में श्रद्धा विश्वास जरूरी आहे, कंपलसरी आहे। यादि रखिजो, हिक ही क्लास में 50 ॿार वेंदा आहिनि त फर्स्ट डिवीजन टॉप त कोई हिकु ॿ ॼणो कंदो आहे, ॿिया छो न कंदा आहिनि? उहो ई गुरु जी, उहा ई जॻह, उहो ई स्थान, उहो ई समय। छो जो उन जी चेतना तीव्र हुई, वो श्रद्धा सां वेठो, वो एकाग्रता सां वेठो। तहिड़ी तरह सां कथा भी लखे माण्हू ॿुधंदा आहिनि, पर मुट्ठी भर हूंदा आहिनि जेके असली कथा ॿुधंदा आहिनि। कथा तो वही, वक्ता वही, अमृत वही, ॿुधण वारनि जे श्रवण में भेद थींदो आहे। चओ हरे राम। सती माता खे न निंड अची वई त सुखदेव भगवान अचिया जी जी कंदा रहिया। बोले बाबा कथा था ॿुधाइनि, देवताऊं आया उथी करे हली आ। माता पुछे थी प्रभु तव्हां हे देवताउनि जे साम्हूं उथी हली आयो, वीचारा छा सोचींदा? चऊं देवताऊं लाइक़ न आहिनि कथा ॿुधण जे। श्री भगवान चई छॾियो ये भोगवादीन देवी, हिननि खे पतो न आहे अमृत रस। पहिरियों ये सभु छॾणा पवंदा आहिनि जंजाल, विषय वासना जेको छॾींदो उनखे त कथा जो अमृत सुठो लॻंदो। हे योग्य कोन्हनि, इन करे मां हिननि जे साम्हूं उथी हली आहियां, तोखे कथा थो ॿुधायां। अहिड़ो अमृत कथा जो। चओ हरे राम। ॾिसो पार्वती माता खे अॼु ताईं भगवान कथा था ॿुधाइनि कि योग्य पात्र आहे, हा न? इहा कथा जे योग्य आहे। इन जी सिक आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे। भगवान जी कथा जे लाइ उन्हनि शरीर जो त्याग करे छॾियो। सती माता सती थी वई ऐं अची करे पार्वती माता जे रूप में अवतार वठी आई। इन जो एॾो कथा सां प्रेम आहे, भक्तीअ सां। अॼु ताईं उनखे कथा ॿुधाइनि था भगवान। इन कथा जो नालो त अमर कथा, जंहिंजे ॿुधण सां माण्हू अमर थी वेंदो आहे। चओ हरे राम। सौनकादि ऋषिनि खे हाणे सूत जी महाराज ॿुधाइनि था त भाई कथा भगवान जी सभु दुख दूर करण वारी आहे। ऐं कलयुग में इन खां सरल ऐं सर्वश्रेष्ठ ॿियो कोई साधन कोन्हे। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासम ततो जय मुदीरयेत्। माण्हुनि में सर्वश्रेष्ठ भगवान जा अवतार नर नारायण ऋषिनि खे, सरस्वती माता बुद्धि जेकी भगवान में लॻाइण वारी आहे, माता खे, भगवान वेदव्यास महाराज खे मां बारंबार प्रणाम थो कयां। पोइ वरी हीअ अमृत कथा तव्हांखे ॿुधायां थो कि वेदन जो मतिलबु श्री कृष्ण में ही आहे। यज्ञ जो उद्देश्य श्री कृष्ण आहिनि। योग श्री कृष्ण जे लाइ कया वेंदा आहिनि ऐं सभु कर्मनि जी पूर्णता भी सफलता भी भगवान श्री कृष्ण में आहे। ऐं उन ई श्री कृष्ण भगवान जा सभु चरित्र श्रीमद् भागवत महापुराण। इन करे पुराण न आहे, महापुराण आहे।